अस्सलामुअलैकुम। उन्हनि सभिनी शागिर्दनि ऐं वालदेन जे लाइ ही पब्लिक मैसेज आहे। जिन शागिर्दनि जी बि असां वटि हिन मौजूदा वक़्त में 11वीं क्लास में दाख़िला आहे, पोइ उहा पहिरीं मेडिकल हुजे, पहिरीं इंजीनियरिंग हुजे, कॉमर्स हुजे या आर्ट्स ग्रुप हुजे, उन्हनि मां अहिड़ा खोड़ सारा फार्म आहिनि जेके अञा ताईं इनरोलमेंट जे प्रोसेस खां न गुज़री सघिया आहिनि। उनजो जेको बुनियादी सबबु आहे त काफ़ी सारा अहिड़ा शागिर्द आहिनि जिन ॿियनि जेको इदारनि में दाख़िला वरिती आहे ऐं असां वटि पंहिंजी इनरोलमेंट न कराए सघिया आहिनि। असां एहतियातन उन्हनि सभिनी जा इनरोलमेंट वरी बि बग़ैर मार्कशीट जे मोकिलिया आहिनि। उन्हनि सभिनी जे लाइ मैसेज आहे त जीअं त मथे महीने में उन जा इम्तिहानी फार्म भरजंदा ऐं उहे सभु शागिर्द जिन जी जेकॾहिं डबल इनरोलमेंट हूंदी, जेकॾहिं असांजे इदारे खां वियल हूंदी, पोइ भली हुन में मार्कशीट न हुजे ऐं जेकॾहिं हू पंहिंजी इनरोलमेंट कंहिं ॿिए इदारे मां कराइनि था, कंहिं कॉलेज मां कराइनि था, प्राइवेट इदारो हुजे या सरकारी इदारो हुजे, ऐं पोइ गॾियल तौर ते जॾहिं ॿ इनरोलमेंट हैदराबाद में बोर्ड में वेंदियूं त यकीनन उहे उते जेको आहे सो अंडर ऑब्जेक्शन में ईंदियूं। त अहिड़ा खोड़ सारा शागिर्द जिन जा फार्म असां वटि स्टिल अञा ताईं पिया आहिनि, जिन जी डेटा असां जेको आहे सो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे कॉलेज जे नोटिस बोर्ड ते पई आहे। त महिरबानी कयो, इम्तिहानी फार्म भरजण खां अॻु में जेके बि 11 जा शागिर्द आहियो, पंहिंजी इनरोलमेंट कंफर्म करण जे लाइ कॉलेज में अचो, कॉलेज जे कंसर्न क्लार्क अली नवाज़ सां राब्ता कयो त जीअं अव्हांखे ख़बर पइजी सघे त किथे अव्हांजो फार्म इनरोलमेंट जे हवाले सां ऑब्जेक्शन में त न आहे, या अगरि अहिड़ो को बि शागिर्द जंहिंजी दाख़िला ॿिए हंधि बि थियल आहे ऐं उहो डबल थियल आहे, त उहो बि पंहिंजी जेको आहे इनरोलमेंट खे कंफर्म करे सघे थो ऐं पंहिंजी जेकी बि प्रोसेस आहे उनखे मुकमल करे सघे थो। जिन शागिर्दनि ॿियनि दाख़िला वरिती आहे ऐं असां वटि बि उन्हनि दाख़िला जो इम्तिहान फार्म भरियो पर इनरोलमेंट न कराई, उनजे लाइ बि इहा ई जेको आहे हिदायत आहे त हू हिकिड़ी सिंपल एप्लीकेशन ॾींदा। उन एप्लीकेशन जे बुनियाद ते असां वटि जेके उनजी इनरोलमेंट फार्म वियल आहे उहे कैंसिल कयूं वेंदियूं ऐं ॿिए हंधा जिथां बि हुननि इनरोलमेंट कराई आहे त उहा थी वेंदी। अदरवाइज़ ॿिनि हंधनि तां जेके इनरोलमेंट वेंदी त यकीनन उनजी इनरोलमेंट डिस्टर्ब थींदी ऐं उनजे इम्तिहानी फार्म भरण में देरि बि थी सघे थी। त महिरबानी करे वालदेन ऐं शागिर्द एहतियातन उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू अचो ऐं 11 जा शागिर्द स्पेशली उहे अचो ऐं पंहिंजी इनरोलमेंट खे कंफर्म कयो, ख़बर पए त अव्हांजी इनरोलमेंट कंफर्म आहे। इम्तिहानी फार्म मथे महीने इंशाल्लाह अव्हां भरींदो ऐं उन खां पोइ उन में जेके बि घुरिबल शयूं उन जे लाइ आउं जेको आहे सो हिकिड़ो मैसेज छॾींदुसि, उनखे बि एहतियात सां जेको आहे सो ॿुधिजो ऐं रीड कजो ऐं उन ते अमल कजो। पाकिस्तान ज़िंदाबाद।